पागल और आवारा कुत्तों के काटने के बायस शहरी घरों तक महदूद। इंतजामिया के अदम तवज्जोही के बायस स्कूल के बच्चे भी स्कूल जाने से कासिर, जबकि आवारा कुत्तों के रोज़ बरोज़ बढ़ने के बायस शहरी परेशान। मकामी और ज़िले इंतजामिया की बेखबरी मुसलसल जारी। सिविल अस्पताल से कुत्ते काटने के इंजेक्शन भी गायब। त जेके शहर में रोलू कुत्ता आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ बीमारी फैलिजी चुकी आहे। मुख़्तलिफ़ ज़ख़्मी हालतुनि में घुमनि था पिया, उन मां ब्लीडिंग वहे थी पई। उन जे ब्लीडिंग जे करे जेको उन मां जरासीम आहिनि उहे माण्हू जे लाइ वॾो नुक़सानकार आहिनि, इंसान ज़ात लाइ वॾा नुक़सानकार आहिनि। उन जे लाइ हिते असां वटि जेका जानवरनि जी हॉस्पिटल आहे ऐं उहा बि गैरफ़ाल आहे, उहे बि कुझु कोन था कनि। हिते रोलू गॾह घुमनि था पिया ऐं उहे बि ज़ख़्मी हालत में घुमनि था पिया ऐं उन्हनि खां बि ब्लीडिंग हले थी पई ऐं उहे शहर जे लाइ माण्हुनि जे लाइ वॾो नुक़सानु आहिनि। असां मुतालबो कंदासीं डीसी खां, डीसी कंबर शहदाद कोट खां या कमिश्नर लाड़काणो खां, त हू इन्हनि ते नज़रसानी करे ऐं हीअ सभु शयूं शहर जे अंदरि थियनि पियूं ऐं म्यूनसिपल सभु शयूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसण जे बावजूद बि को क़दम नथी खणे। उन जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं डीसी साहब खे या कमिश्नर लाड़काणो खे। उन हवाले सां चवंदासीं त जीअं त रोलू कुतनि जे करे वधंदड़ बीमारियूं ऐं नंढा नंढा ॿार जेके उन्हनि जे ॾाढ़नि जे सबबु बीमार थिया आहिनि, उन सबबु ॾिसो त तव्हां काफ़ी बीमारियूं फैलिजंदियूं अचनि थियूं। उन हवाले सां सिंध हुकूमत खे अपील कंदासीं त बराए महिरबानी करे म्यूनसिपालिटी अमले खे चई करे इन मसइले ते ध्यान ॾियनि। शहरियों का वशनू से बात करते हुए मजीद कहना था कि हमारे बच्चे और हम घरों से बाहर निकल नहीं सकते क्योंकि चारों तरफ आवारा और पागल कुत्ते धनधनाते फिर रहे हैं, मगर अफसोस कि इंतज़ामिया का कोई कारिंदा एक्शन में नज़र ही नहीं आता। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहदाद कोट।